अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम ब्यूरो टाइम से गड अज़हर गुल सरकी हाज़िर आया। असो अॼोको प्रोग्राम जो है सिंध की जेका बी मैशियत है उन ते आहे, उन हवाले से जो लाइव स्टॉक वारो शोबो सॾियो वेंदो आहे उन मुतलिक़ असांजो अॼोको प्रोग्राम है। लाइव स्टॉक ख़ास तौर पर जेके असांजे उत्तर सिंध के जैकबाबाद, शिकारपुर, कंदकोट, कशमोर, कंबर शदाद कोट वारा ज़िला जेके हुआ 2010 वारी बोड जेका महाबोड आई उन जी लपेट में अचण खां पोइ हिते इन शोबे के जो है तमाम घणो कापारी धक लगो हो। हज़ारे जानवर मरी विया हा, जंहिंजे करे हिते इन शोबे में जणो हिकिड़े क़िस्म जो खोट अची वई हुई। जेकॾहिं इहे चइजे त बहिराण हुयो इन सूरत हाल में। उन खां पोइ उन शोबे खे केतिरी हथी ॾियारी वई आहे। इन हवाले सां जेको लाइव स्टॉक वारो शोबो आहे उहो केतिरो फ़ाल आहे। जैकबाबाद ज़िले में बि क़ाइमु त आहे उहो लाइव स्टॉक वारो शोबो, पर उहो फ़ाल केतिरो आहे, उहो मुख़्तलिफ़ हंधनि ते उहो पंहिंजे कैंप्स केतिरियूं लॻाए थो, मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके जानवरनि में बीमारियूं फैलिजनि थियूं उन हवाले सां केतिरो फ़ाल आहे। उते जेको डिप्टी डायरेक्टर साहिबु आहे उहो केतिरो फंक्शनल आहे पंहिंजी ड्यूटीअ सां, या उते मौजूदु जेको समूर जो समूरो वहिंवार आहे कीअं हले थो उन मुतलिक़ अॼु असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं। लाइव स्टॉक वारो जेको शोबो आहे उन जी ऑफिस में मौजूदु आहियूं। हली उते सूरत हाल जाचींदासीं। उतां जो जेको इंचार्ज साहिबु आहे, डिप्टी डायरेक्टर साहिबु आहे, उन सां ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं त उहो हिन शोबे खे केतिरो फ़ाल रखी वेठो आहे। उन ज़िले जे केतिरनि ॻोठनि में वञी जानवरनि में फैलिजंदड़ बीमारियुनि खे रोकण जे लाइ केतिरियूं कैंपूं लॻायूं आहिनि ऐं जानवरनि जी वात वेझ जे लाइ जेको उन्हनि खे किरदारु अदा करणु हुजे थो उन केतिरो असराइतो किरदारु निभायो आहे। जानवरनि जे जेका नस्ली अफ़ज़ाइश आहे उन में वाधारो आणण जे लाइ जेके ॻोठाणा माण्हू आहिनि, मारू माण्हू आहिनि असांजा, उन्हनि खे ॼाण ॾियण जे लाइ उन्हनि केतिरी कैंपेन हलाई आहे। ॻोठनि में वञी करे जानवरनि खे बीमारियुनि खां महफ़ूज़ रखण जे लाइ जेके एहतियाती तदबीरूं हुजनि थियूं उन मुतलिक़ उन जेके भाॻिया आहिनि उन्हनि खे केतिरी ॼाण ॾिनी आहे। हली उन सां ॻाल्हाईंदासीं त उहो इन हवाले सां पंहिंजी कहिड़ी राय था ॾियनि। हलंदासीं लाइव स्टॉक खाते जे डिप्टी डायरेक्टर साहिब जी ऑफिस ॾांहुं। असां हिन वक़्तु वधी रहिया आहियूं जेको हितां जो फिशरीज़ जो या लाइव स्टॉक वारे शोबे जो डिप्टी डायरेक्टर साहिबु आहे उन जी ऑफिस ॾांहुं। जॾहिं हिन ऑफिस में दाख़िल थियण खां पोइ सूरत हाल जेका नज़र अचे थी, चंद नौजवान वेठल नज़र था अचनि था, पर डिप्टी डायरेक्टर साहिबु कंहिं बि तरह सां नज़र नथो अचे। अदा तव्हांजो छा नालो आहे? अब्दुल लतीफ़। तव्हां हिते छा आहियो? जूनियर क्लर्क आहियो। हे डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक जी ऑफिस आहे? फिशरीज़ जी ऑफिस। अच्छा, केरु आहिनि उहे साईं? फिशरीज़ इन टाइम ओपीएस हुया, ओपीएस ख़त्म थी आहे, इन टाइम कोई पोस्टिंग न थी आहे। कोई बि माण्हू हिते कोन्हे? रिपोर्ट की पोस्टिंग कोन थी आहे इन टाइम 15 ॾींहंनि तक तकरीबन। घणनि ॾींहंनि खां वठी हीअ सीट ख़ाली आहे? तकरीबन 15-18 ॾींहं थी विया सर। 15-18 ॾींहंनि खां वठी हिन फिशरीज़ वारे खाते जी जेका सीट आहे ज़िले जी डिप्टी डायरेक्टर फिशरीज़ उहा सीट ख़ाली आहे। भर साॻी बिल्डिंग में साॻी इमारत में क़ाइमु जेको आहे लाइव स्टॉक वारे शोबे जो जेको हितां जो इंचार्ज आहे उन जी ऑफिस ॾांहुं वधंदासीं त उते कहिड़ी सूरत हाल आहे। हिते जेको डॉक्टर मुक़ररु हुजणु खपे वेटनरी वारे शोबे जो, उहो डॉक्टर बि आहे मौजूदु या न आहे, उन्हनि पारां केतिरो हिन शोबे खे फ़ाल रखियो वियो आहे। असां हिन वक़्तु साॻे ई बिल्डिंग में क़ाइमु हिकिड़ी ऑफिस में पहुता आहियूं। अस्सलाम वालेकुम। तव्हांजो छा नालो आहे? अब्दुल अलीम सर। अब्दुल अलीम। तव्हां छा आहियो हिते? जूनियर क्लर्क। अच्छा, हे ऑफिस जेको तव्हांजो इंचार्ज आहे उहो केरु आहे हिन लाइव स्टॉक शोबे जो? इंचार्ज असां वटि हिन महीने में 3 ओपीएस ते ऑफिसर हुया जेके वापसि थियल आहिनि ऐं हिन वक़्तु असां वटि हाणे डॉक्टर असदुल्ला शेख साहब आहे। डॉक्टर असदुल्ला शेख आहे जी चार्ज संभाली आहे। वो अॼु हफ़्ते जो पहिरियों ॾींहुं आहे, उहो डॉक्टर असदुल्ला शेख साहब पंहिंजी ऑफिस में मौजूदु आहिनि। उनजी ऑफिस आहे? डॉक्टर असदुल्ला शेख साहब हिन वक़्तु वेठो आहे पोल्ट्री ऑफिस में। उनखे असीं 3 चार्जूं आहिनि, डिप्टी डायरेक्टर पोल्ट्री, डिप्टी डायरेक्टर प्रोडक्शन, डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक एनिमल हस्बेंड्री। पर हे अॼु हफ़्ते जो पहिरियों ॾींहुं आहे, माना हे चार्ज उनखे एडिशनल आहे? एडिशनल आहे सर। परमानेंट उनखे जेकी आहे उहा डिप्टी डायरेक्टर पोल्ट्री जेका मेहर शाह ते साईं हिन वक़्तु उते वेठो आहे मौजूदु। साईं मेहर शाह ते वेठो आहे, माना हितां खां 10 किलोमीटर परे, जीअं को न वञी सघे न जाचे सघे। ॾाढो तस्दीक जहिड़ी ॻाल्हि आहे। तव्हां हिते छा था ॿुधायो? तव्हां छा आहियो? मां जूनियर क्लर्क।
जूनियर क्लार्क आयो हिते केतिरा माण्हू मुक़ररु आहिनि जेके वेटनरी वारे शोबे खे या जेको चौपाई माल वारो शोबो आहे उनखे बहितर रखण जे लाइ कमु करे तक़रीबन से असां वटि 40 खां 42 जेके स्टाफ आहिनि उहे तक़रीबन टेक्निकल स्टाफ आहिनि जेके असांजा सेंटर आहिनि वेटनरी सेंटर वेटनरी डिस्पेंसरियूं आहिनि ऐं वेटनरी हॉस्पिटल आहिनि हर हिकु यूसी वाइज़ असांजी हिकिड़ो सेंटर मुक़ररु आहे जंहिं ते असांजो हिकिड़ो स्टाक असिस्टेंट ऐं हुन सां गॾु लोअर स्टाफ वारा मौजूदु हूंदा आहिनि तव्हांजे पूरी यूसी में 40 तव्हांजा सेंटर क़ाइमु आहिनि 40 यूसी ज़िले जी 40 सेंटर क़ाइमु आहिनि न सर हिकु ॿ यूसी जे हिसाब सां सेंटर आहिनि जी हाणे हिते जेकॾहिं 2 यूसी जे हिसाब सां क़ाइमु आहिनि त पोइ बि 20 सेंटर हुजणु खपनि न सेंटर स्टाफ घटि आहिनि साईं टोटल टेक्निकल स्टाफ असां वटि 16 पर हिन महिल तव्हांजा फाल फंक्शनल केतिरा यूनिट केतिरा आहिनि जेके कमु करे रहिया आहिनि ॻोठनि में फंक्शनल असां वटि तक़रीबन 15 खां 14 जेके सेंटर आहिनि कहिड़े इलाइक़े में आहिनि जंहिं बि इलाइक़े में वञे थो तव्हांजो त कोई सेंटर नज़र न अचे कहिड़े इलाइक़े में तव्हां नालो खणो उते वञूं वेटनरी हॉस्पिटल ठीकु सर माना शहर में ऐं हिकिड़ो असांजो सेंटर कमु करे थो अनवर शाह जानवरनि वारो शोबो ॿाहिरियाड़ी में फाल आहे ॻोठनि में फाल आहे उन्हनि इलाइक़नि में तव्हांजा सेंटर हुजणु खपनि उहे कहिड़नि ॻोठनि में आहिनि उहो से वधीक उन जे बारे में डिटेल डिप्टी डायरेक्टर साहब तव्हांखे ॾींदो माना तव्हांखे का ख़बर कोन्हे डिप्टी डायरेक्टर हिते बदिलजंदा रहनि था उनजे करे शोबो बि तबाह न साईं तबाह न आहे कमु हले थो सर कीअं कमु हले थो कहिड़ी जाइनि ते तव्हां वञी अहिड़ा प्रोग्राम कया आहिनि ॻोठाणनि माण्हुनि खे को वञी तव्हां तरबियत ॾिनी आहे ॻोठाणनि माण्हुनि खे एहतियाती तदबीरुनि बाबति ॿुधायो आहे त जानवरनि जी वाध वेझ जे लाइ उपाउ वठिजनि छा कयो अथव उहो साईं आहे न साईं टेक्निकल स्टाफ जेको आहे असांजो उते मौजूदु आहे न वञे थो न जंहिंखे ज़रूरत पवंदी आहे मालवंदनि खे उहे सेंटर ते मौजूदु अची वेंदा आहिनि पर सेंटर हुजे त अचनि आहिनि सर असांखे त पूरे ज़िले में किथे कोई तव्हांजो सेंटर हलंदड़ नज़र न आयो आहे हलनि था साईं माना उहो तव्हांजे किताबनि में हलनि था जेको जेको तव्हांजो रिकॉर्ड आहे उन में ॾाढा फंक्शनल आहिनि हिन नौजवान जो चवणु आहे त फंक्शनल आहिनि उहे सेंटर जेकॾहिं ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वञी जाचियो वियो आहे पर ॿियो त छॾियो शहरी इलाइक़नि खे ॾिसिजे थो उते जेके चौपाई माल जा वाड़ा आहिनि उते वञी करे जेको हिननि खे कमु करणु घुरिजे उन्हनि जानवरनि में बीमारियूं न फैलिजनि उहे महफ़ूज़ रहनि बीमारियुनि खां कॾहिं हिननि जे शोबे जे कंहिं टेक्निकल स्टाफ उते वञी कॾहिं को अहिड़ो किरदारु निभायो हलंदासीं कि मुख़्तलिफ़ ॻोठनि में ऐं उते शहरी इलाइक़नि में क़ाइमु वाड़नि ते त हिन शोबे पंहिंजो केतिरो ईमानदारी वारो किरदारु निभायो आहे उनखां अॻु में असां हिन ई इमारत में क़ाइमु मुख़्तलिफ़ ऑफिसनि में हली करे उहो जेको चवनि था त टेक्निकल स्टाफ हिते बि मौजूदु आहे उन जी सूरत हाल बि जाचींदासीं नाज़रीन ही शोबो पाण त एतिरो फाल नज़र नथो अचे पर हिन शोबे में जेके मुक़ररु मुलाज़िम आहिनि उन्हनि जी इश्ताहारी मुहिम ॾाढी फाल नज़र अचे थी हिते हिकु बैनर लॻल आहे उन इमारत में जंहिं ते एक्सीलेंट अवॉर्ड जो हिकिड़ो बैनर आहे उतां जो शायदि को मुलाज़िम आहे मोहतरम कबूल मोहम्मद उडो ख़बर न आहे त उन हिन पंहिंजे शोबे में कहिड़ो अहिड़ी कारकर्दगी ॾेखारी आहे कहिड़ो हिकिड़ो अनोखो को कारनामो सर अंजाम ॾिनो आहे जो हुनखे एक्सीलेंट अवॉर्ड मिलियो आहे ख़बर नथी पवे त हिन शोबे खे तबाह करण जो ही अवॉर्ड आहे या कोई एक्सीलेंट कहिड़ी शइ आहे जंहिंखे हुन एक्सीलेंट तरीक़े सां सर अंजाम ॾिनो हुजे ही सिर्फ़ु ख़ुदि सनाई वारे ॻाल्हि खां सवाइ ॿियो कुझु बि नज़र नथो अचे हिन शोबे जो माण्हुनि खे को फ़ाइदो नज़र नथो अचे सवाइ हितां जे जेको मुक़ररु माण्हू आहिनि उन्हनि जी मुक़ररी सिर्फ़ु ज़रूरु आहे उहा बि काग़ज़नि में मुक़ररी आहे हाज़िरी मुख़्तसिर आहे बाक़ी मुक़ररी जाम आहे ऐं ख़ुदि सनाई वारो शोबो तमामु घणो फाल नज़र अचे थो हलंदासीं कंहिं ॿिए शोबे ॾांहुं नाज़रीन हे वेटनरी वारो शोबो उनजी हिकिड़ो कमिरो जंहिंजे ॿाहिरां स्टोर रूम लिखियलु आहे हलंदासीं त उन स्टोर में केतिरियूं दवाऊं मौजूदु आहिनि हिन वेटनरी वारे शोबे जे लाइ हिन जी सूरत हाल ॾिसण खां पोइ हिन कमरे में ज़रूरु ई कंहिं भॻल भुरियल कंहिं फर्नीचर जो स्टोर त ज़रूरु थी सघे थो पर कंहिं बि तरह सां दवाउनि जो स्टोर नथो थी सघे जेकॾहिं मुंहिंजे कैमरा वारे जी नज़र हिन टे तरफ़ अचे त हिते पयल सामान मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त ही केतिरो फाल आहे ही शोबो हिते पयल सामान या गवाही ॾेई रहियो आहे त हिते केतिरो फंक्शनल रहनि था हितां जा मुलाज़िम ऐं हिन शोबे खे केतिरो उन्हनि फाल रखियो आहे ऐं हिन शोबे तरफ़ां असांजे मालवंद माण्हुनि खे केतिरो फ़ाइदो रसी रहियो आहे इहो वाज़िह नज़र अची रहियो आहे ही शोबो केतिरो फाल आहे हलंदासीं कंहिं ॿिए कमरे ॾांहुं त उन जे ॿाहिरां छा लिखियलु आहे उहो कहिड़ी तौरु कहिड़े मक़सदनि ख़ातिर इस्तेमालु कयो थो वञे हिकु ॿियो कमिरो जंहिं ते लिखियलु आहे वेटनरी ऑफिसर उन वेटनरी ऑफिसर जे कमरे में अंदरि ॾिसंदासीं त उते साहब मौजूदु आहिनि या न हिन कमरे में दाख़िल थियण खां पोइ अंदाज़ो लॻाए सघिजे थो
त ही कमरो केतिरो फाल रहंदो आहे। हिते पयल जेका चेयर आहे, मां पंहिंजे कैमरामैन खे इहो ज़रूरु चवंदुसि त उन कुर्सीअ जी ज़रूरु उहा हालत ॾेखारीनि। हिते आङुर लॻाइण सां ख़बर पवे थी त ही कुर्सी केतिरनि ॾींहंनि खां इस्तेमालु न आहे थी। हिन ते लॻल जेका मिटी आहे उहा ॿुधाए थी त उहा घणनि ॾींहंनि खां वठी इस्तेमालु न आहे थी। महीननि ताईं हिन कुर्सी ते शायदि को न वेठो हुजे। हिन ऑफिस जी सूरत हाल चङी तरह इहा गवाही ॾेई रही आहे त ही वेटनरी वारो शोबो, लाइव स्टॉक वारो शोबो केतिरो फाल आहे। हिते हिकिड़ो ॿियो कमरो आहे जंहिंखे तालो लॻल आहे। ऑफिस सिंध पैरा वेटनरी स्टाफ एसोसिएशन ज़िले सदर गुल मोहम्मद भट्टी। गुल मोहम्मद भट्टी साहब खे शायदि हिननि जो को एसोसिएशन जो चङो मुड़ुसु आहे, उनखे इहा ऑफिस अलाट थियल आहे, उनखे तालो लॻल आहे। स्टाफ रूम जी साम्हूं हिकु ऑफिस नज़र अचे थी, उन में हलंदासीं त उते केतिरो स्टाफ मौजूदु आहे। हिन स्टाफ रूम में जॾहिं असां दाख़िल थिया आहियूं त कुर्सियूं त 4 पयल आहिनि, माण्हू हिकु वेठल आहे। हितां बि अंदाज़ो लॻाए सघिजे थो त हिते केतिरो स्टाफ मौजूदु। तव्हांजो छा नालो आहे? गुल मोहम्मद भट्टी साहब, तव्हां हिते छा आहियो? हिते घणनि माण्हुनि जो अमलो मुक़ररु आहे? 8 जो। हाणे घणा मौजूदु आहियो? 4। बाक़ी 4 किथे आहिनि? छुटी थी? हा, स्वीपर बि फील्डर ते आहे। भला हो जेको तव्हांजो वेटनरी ऑफिसर साहब आहे उनजो छा नालो आहे? उहो घणनि ॾींहंनि खां न पिया अचनि? 3 ॾींहंनि खां वठी न पिया अचनि। त कल्ह त मोकल हुई, कल्ह संडे हुयो, उन खां अॻु में सैटरडे हुयो, उहे 2 ॾींहं ऑलरेडी सरकारी मोकल हुई, अॼु न आयो आहे। तव्हां अॻु में चयो त कल्ह खां वठी नथो हुजे, माना हूअं आचर ते ॾींदो आहे छा? हीला बहाना हज़ार मुक़ररी मुंडो कोन्हे, माण्हू फाल बिल्कुलु नज़र नथा अचनि। हलंदासीं जेको जानवरनि जो हिते मुख़्तलिफ़ जेके शहर अंदरि ई वाड़ा आहिनि उते ॾिसंदासीं त हिन खाते जो केतिरो किरदारु आहे। नाज़रीन ॾिसो, जेको डेयरी फार्म वारो शोबो आहे उनजो बि दारो मदार सिधो सो वेटनरी वारे शोबे सां आहे। जेसि ताईं लाइव स्टॉक वारो शोबो फाल न आहे, उहो डेयरी फार्मिंग बि बहितर तरीक़े सां नथी थी सघे, छो जो डेयरी फार्मिंग जे लाइ बि जानवरनि जो सिहतमंद हुजणु तमामु ज़रूरी आहे। जानवर जेकॾहिं सिहतमंद न हूंदो त उन को घुर्बल जेके फ़ाइदा आहिनि उहे नथा वठी सघजनि, या जेके नतीजा हुजणु खपनि उहे नथा मिली सघनि। ऐं डेयरी फार्मिंग हिकिड़ी अलॻि सां मैशियत आहे। ऐं हिन डेयरी फार्मिंग वारो शोबो जेकॾहिं जीअं जीअं वधंदो, जीअं जीअं तरक़ी ॾियारी वेंदी, तीअं तीअं मुल्की मैशियत में हिकिड़ो इलाही सारो इज़ाफ़ो ईंदो ऐं उन खां अलावा रोज़गार जा वसीला पैदा थियनि था। पर लाइव स्टॉक वारे शोबे जी बेहसी ऐं उन्हनि जी लापरवाही ऐं लातालकी वारे रुझान हिन शोबे खे बि तमामु घणो नुक़सानु पहुचायो आहे। असां हिन वक़्तु हिकिड़े डेयरी फार्म ते मौजूदु आहियूं। उन डेयरी फार्म जे मालिक सां ऐं उते जेके पंहिंजो माण्हू आहिनि, कमु कंदड़ आहिनि, उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि वटि कॾहिं को लाइव स्टॉक जो माण्हू आयो या उन्हनि जे जानवरनि में जेकॾहिं का मसइला पैदा थियनि था त उन्हनि खे कहिड़ी आंजनि खे मोड़ियणो पवे थो। अस्सलाम वालेकुम। तव्हांजो नालो साईं? गुलाम हुसैन। हीउ डेयरी फार्म तव्हांजो आहे? जी जी। भला डेयरी फार्म ते तव्हांजो केतिरो जानवर थींदा? तक़रीबन को 100 सवा थींदा? तक़रीबन 35-40 आहिनि। ऐं हिन हिकिड़े पोर्शन में एतिरा आहिनि? अच्छा, पर हाणे इन्हनि में ॿिया मसइला बि थींदा हूंदा ज़ाहिर आहे जानवरनि? काफ़ी बीमारियूं अचनि थियूं, लाइव स्टॉक वारा ज़ाहिर ईंदा आहिनि। जीअं मुंहिंजो कोयटा में 3 साल अॻु में हुयो, इहो ई वारो हालात ख़राबु हुजण जे करे मां हिते पटियमि। उते डॉक्टर ईंदा हुया, हितां वारा डॉक्टर त ख़बर बि न आहे लाइव स्टॉक या ॿियो कोई डॉक्टर ज़ाहिर ई न आहे। इन जे करे मुंहिंजो 2-3 में बि मरी वियो। पोइ हिते लाइव स्टॉक वारो को मिले ई कोन थो डॉक्टर? होॾे वञो बि मिलणु आहे ई न, का ख़बर ई न आहे, इहो जान ई न। पोइ तव्हांखे तमामु घणो नुक़सानु पहुचे थो इन जे करे? हिकिड़ी 2 लखनि जी में आहे, छा था सम्झो 8,000 दाणा 3 सालनि में। उहो इन्हनि जी लातालकी, इन्हनि जे अहिड़े लापरवाही वारे रवैये जे करे उहो नुक़सानु पहुतो। पर पोइ तव्हांखे जेकॾहिं अहिड़ो मसइलो आहे जैकबाबाद में उहो सॼो इहो शोबो गैर फ़ाल आहे त पोइ तव्हांखे भला काॾे शिकारपुर वञिणो पवे थो या की ॿिए इलाइक़नि ॾे सलाह मशवरो वठिणो पवे थो? हिते आम इहे टरकाऊ डॉक्टर वठी करे अचूं था, उहे बि प्राइवेट जेके वेठा आहिनि, जंहिंखे कुझु अचे ई नथो, मजबूरी जी हालत। भला जेकॾहिं हिन खे बहितर पंहिंजो इहा ट्रीटमेंट मिले त उहो महफ़ूज़ रही सघनि था? बिल्कुलु, छो जो डॉक्टरनि खे ख़बर आहे त हिन मौसम जे हिसाब सां हे दवा आहे, हिन बीमारी ईंदी आहे, हे न ईंदी आहे, हुननि खे सॼी ख़बर आहे। पर हू कॾहिं बि नज़र न आहे।
नाज़रीन, डेयरी फार्म जो मालिक दाहे थो त हुननि खे वेटनरी वारे शोबे मां कॾहिं कोई माण्हू नज़र न आयो आहे। जेकॾहिं हुनजे माल सां के मसइला थियनि था त उहे उन्हनि जी हॉस्पिटल बि वञनि था त उते बि कोई माण्हू उनखे नथो मिले, जंहिंजे करे हुन जे 3 सालनि जे अंदरि हुनजो चवणु आहे त 10 खां 12 मेहूं मरी वियूं आहिनि। सिर्फ़ु उनजो सबबु इहो हो त उन्हनि खे वक़्त सिर उनजो इलाजु न थी सघियो। हिते हिकिड़ो ॿियो डेयरी फार्म ते ई उन वर्कर आहे, उन खां पुछा कंदासीं। तव्हांजो नालो? साईं गुलाम शबीर। गुलाम शबीर, ही तव्हां हिते छा मेहूं ॾोहंदा आहियो? हा साईं। भला मेहनि में भला बीमारी बि थींदियूं आहिनि छा? हा साईं, बीमारी थींदी। पोइ तव्हां मेह बीमार थींदी आहे त काॾे वेंदा आहियो? साईं पोइ प्राइवेट डॉक्टर कराईंदा आहियूं, पोइ वेंदा आहियूं त मुंहिंजा फ्री न मिलंदा। भला सरकारी हिते जेको अस्पताल आहे जानवरनि जी, उन में छो न वेंदा आहियो? साईं वेंदा आहियूं त हूंदा ई न आहिनि डॉक्टर, उते कोई डॉक्टर ई न हूंदो आहे। पोइ इन सूरत में तव्हां काॾे प्राइवेट डॉक्टर वठी ईंदा? प्राइवेट। पोइ उहे बहितर इलाजु करनि था प्राइवेट वारा? बसि पोइ उहो सही इलाजु कनि था या नथा कनि सही इलाजु, बसि माल माना उन्हनि जे वक़्त सिर न अचण ते नुक़सान बि थिए थो। मजबूरी जी हालत में होॾे वञो था। मजबूरी जी हालत में हुननि खे प्राइवेट डॉक्टरनि ॾे वञिणो पवे थो। वेटनरी शोबे जो कोई डॉक्टर नज़र नथो अचे। हलंदासीं कंहिं ॻोठ में, उतां जे कंहिं ॻोठाणे को पुछा कंदासीं त ही वेटनरी वारे शोबे जो उन्हनि खे को फ़ाइदो आहे, उन्हनि कॾहिं को वेटनरी डॉक्टर ॾिठो आहे, कॾहिं को गश्ती उन्हनि जी टीम आई आहे, या उहे बि साॻी तरह सां अहिड़ी ॾुखियाई जो शिकार आहिनि। नाज़रीन, लाइव स्टॉक खाते पारां जेको ज़िले अंदरि जेको खातो क़ाइमु आहे, उन्हनि पारां इहा दावा कई वई। उते जॾहिं उनजी ऑफिस में असां पहुतासीं त उन्हनि इहो ॻाल्हि कई हुई त जैकबाबाद ज़िले अंदरि 20 खां वधीक उन्हनि जा अहिड़ा यूनिट्स खुलियल आहिनि जेके मुख़्तलिफ़ ॻोठनि में जेके चौपायो माल आहे उन्हनि खे इलाज माल जे वारी सहूलियत ॾेई रहिया आहिनि, जंहिंसां उहो बीमारियुनि वारो रुझान ख़तमु थिए थो ऐं चौपाए माल जी जेका नसल वारी अफ़ज़ाइश आहे उन में घणी हथी मिले थी। असां हिन वक़्तु बि जैकबाबाद शहर जे भरिसां ॻोठ अब्दुल अज़ीज़ जतोई में मौजूदु आहियूं। उते हिकु ॻोठाणो सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जे भर पासे में को अहिड़ो जानवरनि जे इलाज वारो को यूनिट खुलियल आहे या कोई अहिड़ो पॉइंट आहे जिते उन्हनि खे को ख़बर हुजे, या कॾहिं को गश्ती टीम हिते इलाज ख़ातिर जानवरनि जी इलाज वारी टीम डॉक्टरनि जी जेका वेटनरी डॉक्टर आहिनि उहे अचनि था या न। अस्सलाम वालेकुम चाचा। वालेकुम सलाम। चाचा, तव्हांजे ॻोठ में या तव्हांजे भर पासे में जेके ॿिया ॻोठ आहिनि हिते भला कंहिं हिन सॼे इलाइक़े में, हिन सॼी यूसी में को भला अहिड़ो जानवरनि जे इलाज वारो को यूनिट खुलियल आहे छा? डॉक्टर वॉक्टर आहिनि? कोई बि न। भला पोइ तव्हांजो हे जेको ॻोठ में माल वाल खे को बीमार थिए थो त पोइ तव्हां इलाज जे लाइ कीअं कंदा? बसि उहो मरी वेंदो? कोई डॉक्टर तव्हांखे हिते नथो मिले? 2010 में जॾहिं ॿोॾ आई ओॾी महिल त सॼो माल लुड़ी मरी वियो हो। उन खां पोइ तव्हां हे छा ॿियो माल ख़रीद कयो? पोइ भला कॾहिं तव्हांखे जैकबाबाद शहर ॾे वञणु थींदो उते नज़र ईंदा अथव अस्पतालनि में? हूंदा न। उते तव्हांखे इलाज जे लाइ उते बि सहूलियत कोन्हे? पोइ तव्हांजा हे साल में ठूर त मरंदा हूंदा? माना मजबूरी वारी हालत आहे। ॻोठाणे जो चवणु आहे त मजबूरी वारी हालत आहे। बिल्कुलु कंहिं बि तरह सां का जानवरनि जे इलाज वारी सहूलियत हुननि खे कोन्हे। उन्हनि जा साल में केतिरा ई ढोर मरियो वञनि पर हुननि खे कंहिं बि तरह सां का सहूलियत कोन थी मिले। कंहिं ॿिए ॻोठाणे सां ॻाल्हाईंदासीं त शायदि उन्हनि जी नज़र ते कॾहिं को उहो वेटनरी शोबे वारो को माण्हू उन्हनि जी नज़र ते चढ़ियो हुजे। हिकु वधीक ॻोठाणो असां सां हिन वक़्तु गॾु आहे, उन सां ॻाल्हाईंदासीं त छा उन्हनि जी नज़र ते कॾहिं को अहिड़ो वेटनरी शोबे जो को माण्हू नज़र ते चढ़ियो आहे या उन्हनि कॾहिं को ॾिठो आहे या उनजे भर पासे जे सराउंडिंग में जेके बि ॻोठ आहिनि, सॼी यूनियन काउंसिल आहे या सॼो तर ही इलाइक़ो आहे, कॾहिं को अहिड़ो यूनिट नज़र आयो हुजे उन्हनि खे जिते माल जानवरनि जो को इलाजु थींदो हुजे? अदा, तव्हांजो छा नालो आहे? फ़कीर हूंदो। तव्हांजे इलाइक़नि में किथे को अहिड़ो जानवरनि जे इलाज वारी का अस्पताल आहे न? पोइ तव्हांजे जानवर जो बीमार थींदा आहिनि कीअं कंदा हो? बाद में जो आयासीं वापसि असांजा कई माल भरी विया, भरी विया, कुझु ईअं लुड़ी विया, वरी जेका असां वरितोसीं वरी पोइ सैलाबनि में माना काफ़ी असांजा मरी विया, बीमार थी मरी विया। हाणे बि जॾहिं का बीमारी थिए थी त पोइ हे तव्हांखे का वेझी का अस्पताल कोन्हे? अस्पताल वेझो को कोन आहे साईं। पोइ मजबूरी आहे डॉक्टर खां सुई वुई हणायूं था, उन में जेको बचे थो जेको भरे थो। प्राइवेट डॉक्टर वठी था? प्राइवेट हा, सरकारी न आहे सर।
पोइ जहिड़ो हाल आहे जहिड़ो हाल आहे पोइ ग़रीबी माना अक्सर जानवर मरी था वञनि काफ़ी सही मरी विया आहिनि ॻोठाणा दाहिनि था त अक्सर जानवर उन्हनि जा बीमारी में मरी था वञनि पर हुननि खे इलाज जी सहूलियत नथी मिले हलंदासीं कंहिं ॿिए ॻोठाणे सां ॻाल्हाइण जे लाइ नाज़रीन हिकिड़े ॿिए हंधि कई ॿिए ॻोठ में असां सां गॾु हिते हिन ॻोठ जा ॻोठाणा गॾु आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल कंदे इहो मालूम करण जी कोशिशि कंदासीं त उन्हनि खे इन वेटनरी वारे शोबे जो केतिरो फ़ाइदो हासिलु आहे उन्हनि खे का इन हवाले सां ख़बर आहे या उन्हनि कॾहिं को उन जानवरनि जे डॉक्टर खे ॾिठो आहे या अहिड़ो को ॻोठाणनि इलाइक़नि में किथे को अहिड़ो यूनिट खुलियल ॾिठो हुजे अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम अस्सलाम साईं तव्हां जे ॻोठ में तव्हां ज़ाहिर आहे हिकिड़ो मारू माण्हू आहियो ॻोठाणा माण्हू आहियो मालवंद भाॻिया आहियो तव्हां जे जानवरनि में जॾहिं का अहिड़े क़िस्म जी का ख़ुदा न ख़ासिता का बीमारी वग़ैरह थिए थी त पोइ तव्हां उहो कीअं था कयो बसि असांजे ॻोठ में काफ़ी तादाद मरी विया आहिनि बीमारियुनि में असां डॉक्टरनि खे इतला बि कयो आज ॾींहुं ताईं असांजे ॻोठ में काफ़ी तादाद मरी विया आहिनि कोन आहिनि को इलाज वग़ैरह तादाद मरी विया रेडा बकरियूं मींहूं मरी विया असांजा माना अॼु ॾींहुं ताईं को बि सरकारी डॉक्टर असांजे माना साह न लधो न आयासीं भला हिते तव्हांजे भर पासे जे ॻोठनि में किथे को अहिड़ो सरकारी अस्पताल आहे न सही न को बि न पोइ तव्हांजे ॻोठ खे में जॾहिं को माल खे बीमारी लॻे थी त पोइ उहो बसि माल ईअं मरी थो वञे बसि सही तादाद मरी था वञनि ज़ाया थियनि था पोइ असां प्राइवेट डॉक्टर वठी ईंदा आहियूं सम्झे थो उन्हनि को इलाज कराईंदा आहियूं सम्झी बसि सरकारी डॉक्टर असां वटि कोन ईंदा आहिनि पर उन्हनि को इलाज कराईंदा आहियूं जेको हस्बे तौफ़ीक़ पोइ भला अक्सर करे अहिड़े क़िस्म जी सूरत हाल जॾहिं बणिजे थी फ़र्ज़ु कयो जेकॾहिं को राति जो अहिड़ो तव्हांजे जानवर खे तकलीफ़ थी वञे तव्हांजे वेझो का सरकारी अस्पताल कोन्हे त पोइ उन सूरत में उहो जानवर बसि ईअं मरी थो वञे माना मजबूरी वारी हालत आहे सरकारी डॉक्टर को बि अॼु ॾींहुं ताईं असांजे ॻोठ में असां या वठण वञूं था बि नथा अचनि बिल्कुलु नथा अचनि असां प्राइवेट डॉक्टर आणींदमि असांजो माना सादार मरी था वञनि रेडा काफ़ी मरी विया बकरियूं मरी विया ॿोॾनि में काफ़ी असांजो सादार ज़ाया थी विया अॼु ॾींहुं ताईं को सरकारी डॉक्टर असांजे माल जे इलाज लाइ असां सां कोन आया बाक़ी असां जेको बाद प्राइवेट डॉक्टर जेके आहिनि उन्हनि खे वठी ईंदा आहियूं रुपया ॾेई उन्हनि खे वठी ईंदा आहियूं चौपाई माल वारो शोबो तबाही किनारे ते पहुतल आहे ॻोठाणा भाॻिया मालवंद मारू जेके माण्हू आहिनि उन्हनि मजबूरी जी हालत में उन्हनि खे जॾहिं को डॉक्टर नथो मिले त ज़ाहिर आहे उनजा जानवर केतिरा ई जानवर ईअं मरी था वञनि पर हुननि खे का अहिड़ी इलाज जी सहूलियत नथी मिले हिकु ॿियो ॻोठाणो मौजूदु आहे चाचा तव्हांजे भर पासे में किथे को वेझो को या जानवरनि जे इलाज वारो को अस्पताल आहे भला कॾहिं का गश्ती टीम हिते हिन ॻोठनि में ईंदी आहे तव्हांजे जानवरनि जी चकास में पोइ भला कीअं तव्हांजे जानवर बीमार थियनि था अच्छा हिते जानवर बीमारी में मरी था वञनि जेका बात परे आहे हिते डॉक्टरनि जो वेझो कोई इलाज अस्पताल न आहे पोइ भला हिते माल मरी वियो आहे छा कुझु तव्हांजा बि 3-4 में मरी विया माना माल ई सॼो माना इन्हनि जी बेहसी जे करे तव्हांजो एॾो वॾो नुक़सानु थी वियो को इलाज न थी सघियो वेझो कोई बि अहिड़ो शो यूनिट खुलियल कोन्हे जेको हिन ॻोठाणे इलाइक़नि खे उन जी का सहूलियत पहुची सघंदी हुजे उन्हनि ॻोठाणनि जो चवणु आहे त मजबूरी वारी सूरत हाल में उन्हनि जा केतिरा ई जानवर मरी था वञनि कंहिं ॿिए ॻोठाणे सां ॻाल्हाईंदासीं त उनजी कहिड़ी राय आहे हिकु ॿियो ॻोठाणो मौजूदु आहे उन सां ॻाल्हाईंदासीं त उनजी कहिड़ी राय आहे इन मुतलिक़ साईं तव्हांजो नालो मुंहिंजो नालो अब्दुल समद हा अब्दुल समद तव्हांजे ॻोठ में या को भर पासे में का अहिड़ी जानवरनि जी अस्पताल आहे न का शइ न अस्पताल न आहे ईअं असांजा 2 बकरी मरी विया 2 रेढा मुंहिंजा मरी विया हिकिड़ो वॾो घटो तयारु हुनजो बि वात पची वियो हेॾो ॿारो पंहिंजो जे मूं ख़र्चु कयोसीं जेको ग़रीबी हाल हुयो ॾिनोसीं त बि सादा न बचिया न चढ़ियासीं हिते को टीम बि न आहे को अहिड़ो तव्हांजो अस्पताल वारो सरकारी उहो बि न आहे शहरों ॿाहिरि वेठा आहियूं लाचार थी मरी विया सादा भला हिते कंहिं वेझे ॻोठ में किथे का अहिड़ो अस्पताल कोन्हे छा का शइ न आहे हिते का गश्ती टीम बि गश्ती टीम बि नथो हुजे पोइ भला हिते हिन ॻोठ में तव्हां सम्झो था केतिरा जानवर मरी विया हूंदा हिते काफ़ी सही 100-200 इहा किन मरी विया 100-200 जानवर मरी विया आहिनि मरी विया बिल्कुलु रेडा बकरी
उन राति हिकिड़ो गॾा खे पेट में सूरु पियोसीं, हिकिड़ो बोतल हेॾो होॾो जेको रखियलु हुयो असांजो पंहिंजो पीअण जे लाइ उहो बि ॾिनोसीं। गॾा मरी वियो, गॾ मरी वियो। माना जानवरनि जे इलाज जी का सहूलियत कोन्हे, का सहूलियत न। इंतिहाई मजबूरी वारी हालत, समय जानवर मरी था वञनि पर उन्हनि खे इलाज जी सहूलियत नथी मिली सघे। ॻोठाणा मजबूरीअ जी हालत में उहे पंहिंजे खाद खुराक वारी जेके उन्हनि खे ॻोठाणी तौर ते जेका बि पंहिंजी ॼाण हुजे थी उन मूजिबि उहे वीचारा उन्हनि जो हीलो वसीलो करनि था उन्हनि खे बचाइण जो, पर उहे जानवर ज़ाहिर आहे हू डॉक्टर त न आहिनि ॻोठाणा जो उन्हनि खे का बहितर, पर ईअं बि कोन थो थिए त का अहिड़ी गश्ती टीमूं अची उन्हनि खे इहा ॼाण ॾियनि त बाबा इन मजबूरी जी हालत में या इमरजेंसी जी हालतुनि में कंहिं जानवर खे जेकॾहिं का तकलीफ़ थी वञे त उनखे कहिड़ी एहतियाती तदबीर इस्तेमालु करणु घुरिजे। कतई तौर ते अहिड़े क़िस्म जो को लाइव स्टॉक शोबे पारां के बि अहिड़ा एफर्ट्स नज़र नथा अचनि जंहिंसां का ॻाल्हि थोरी आसिरो बि थींदो हुजे कंहिं ॻोठाणे खे त उन्हनि खे इन क़िस्म जेको फ़ाइदो पहुची सघंदो। हलंदासीं कंहिं ॿिए के डेयरी फार्म ते या कंहिं ॿिए ॻोठ में हली उते जे माण्हुनि जी राय जाचींदासीं त आख़िर ही बेहसी वारी सूरत हाल केसि ताईं आहे। नाज़रीन, जैकबाबाद शहर में ही हिकिड़ो ॿियो डेयरी फार्म आहे जिते असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं। उन डेयरी फार्म में इलाही सारा जानवर मेहूं बीठल आहिनि। उन्हनि डेयरी फार्म जे मालिक सां ॻाल्हाईंदासीं, उते जेके वर्किंग पर्सन आहिनि उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं। इहो मालूम करण जी कोशिशि कंदासीं त जैकबाबाद में लाइव स्टॉक वारो जेको खातो आहे उहो केतिरो फ़ाल आहे। उन्हनि जे ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं जानवरनि में कंहिं बि क़िस्म जी का बीमारी थिए थी या का तकलीफ़ थिए थी कंहिं जानवर खे, इन सूरत में उहो कीअं उन मसइले खे हल करनि था, या उन्हनि वटि कॾहिं का अहिड़ी टीम जेका गश्ती टीमूं थियनि थियूं उहे अचनि थियूं, या उन्हनि खे कॾहिं को मुशावरती जेका हिकिड़ी टीम हूंदी आहे उहा ॼाण ॾियण जे लाइ मुख़्तलिफ़ जेके मालवंद माण्हू हूंदा आहिनि उन्हनि खे ॼाण ॾियण जे लाइ उहा टीमूं ईंदियूं आहिनि त बीमारी जी सूरत में एहतियाती तदबीरूं कहिड़ियूं हुजणु खपनि। ॻाल्हाईंदासीं उते मौजूदु उन डेयरी फार्म ते मौजूदु हिकिड़े शख़्स सां। अदा अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। तव्हांजो नालो? अब्दुल नबी। अब्दुल नबी, तव्हांजे डेयरी फार्म ते माशाल्लाह इलाही सारियूं मेहूं बीठियूं आहिनि। पोइ अलाह न करे जेकॾहिं कॾहिं कंहिं जानवर खे का तकलीफ़ थी पवे त इन सूरत में तव्हां वटि कॾहिं को गश्ती टीम ते जाके हे ईंदा लाइव स्टॉक वारा? टीम वग़ैरह या लाइव स्टॉक वग़ैरह कोई बि न ईंदी आहे टीम, कोई वग़ैरह का शइ बि न ईंदी आहे। कोई मर्ज़ या बीमारी का शइ थींदी आहे त असां हिते शहर मां वञी कंहिं डॉक्टर वेटनरी डॉक्टर कंहिंखे वठी अची, सरकारी या प्राइवेट? प्राइवेट वठी ईंदा, माना सरकारी अस्पताल? सरकारी न, पोइ उनखे वठी ईंदा, उहो इलाज उनखां कराईंदा आहियो। भला कॾहिं का अहिड़ी टीम हिते कॾहिं आई आहे त तव्हांखे सलाहूं ॾींदी हुजे त एहतियात हीअं कोई बि न, कुझु बि न। पोइ समूरे जो समूरो उहा तव्हांजी रिस्क हूंदी आहे, उहो डॉक्टर मिले थो या राति जे टाइम ते फ़र्ज़ु कयो हिकिड़ो लेट आवर में कंहिं जानवर खे कंहिं मेंहीं खे का तकलीफ़ थी थिए त राति जे पर में त उहे हींअर काफ़ी तक़रीबन जेको आहे 2 महीना अॻु में 7-8 में ईअं मरी विया। राति जे टाइम हुयो डॉक्टर वग़ैरह कोई न मिलिया, 8 में हिकु जाते मरी विया असांजा। 8 में मरी विया, माना मजबूरी जी हालत में को डॉक्टर न मिली सघियो। माना ईअं तव्हांजो नुक़सानु थींदो रहे थो। ऐं जेका जॾहिं बि ख़र्चो कयो असां ख़र्चो जेब खां भरे करे प्राइवेट डॉक्टर घुराए पोइ इलाज कराईंदा आहियूं, न त बाक़ी हाल पूरो आहे। बाक़ी सरकारी अस्पतालुनि जो हाल पूरो आहे। 8-8 में हिकु जाइ ते मरियो वञनि पर लाइव स्टॉक खाते खे का परवाह कोन्हे। हिकु ॿियो उते डेयरी फार्म ते मौजूदु नौजवान, अदा तव्हांजो नालो छा आहे? मंज़ूर अहमद। तव्हांजे हिन डेयरी फार्म ते माशाल्लाह गंज सारियूं मेहूं बीठियूं आहिनि, पोइ बीमारी जी सूरत में अलाह न करे तव्हां कीअं कंदा आहियो? डॉक्टरनि ॾे वेंदा आहियूं, डॉक्टर हिकु जा ॿीण पैसा वठंदा आहिनि, सुइयूं सही न ॾींदा आहिनि, हणंदा आहियूं सुइयूं का न कंदा आहिनि। डॉक्टर के सरकारी डॉक्टर? सरकारी त न आहिनि, जांच करे बीठा आहियूं, मोटी ईंदा आहियूं, पोइ हिते प्राइवेट डॉक्टर वठी ईंदा आहियूं। न न न न न कोई बि न जी, न न न का शइ बि न। वेंदा आहियूं जानवर जी अस्पताल, होॾे वञी ख़ाली मोटी ईंदा आहियूं, डॉक्टर न आहे हिते, कोई न आहे, ख़ाली कोई बि न हूंदो जी। न प्राइवेट जी जी। मसइलो इहो आहे जेके बि हिते डेयरी फार्म आहिनि तक़रीबन जेको आहे प्राइवेट इलाजु हलंदो आहे, सरकारी इलाजु कोई बि न कराईंदो आहे, न कोई डॉक्टर मिलंदो बि आहे, न कोई इंजेक्शन वग़ैरह मिलंदा आहिनि, कुझु बि न। तक़रीबन डेयरी फार्म जेको इहो प्राइवेट इलाजु हलंदो आहे। पोइ तव्हांखे इलाही सारो वक़्तु थियो आहे डेयरी फार्म? जी जी जी। 40 साल थिया आहिनि डेयरी जो, 40 साल थिया आहिनि। 40 साल जी 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 जी। पोइ इन कुझु पाण खे तव्हां बसि पोइ पाण जेका सुइयूं वुइयूं हणंदा आहियूं, इहो कंदा आहियूं, वरी कोई बचा थींदो आहे, को डॉक्टर शादार मरंदो आहे, को छा थींदो आहे, बसि इन सूरत। हाणे तक़रीबन 2 महीना अॻु में असांजे 8 में हिकु हंधि मरी विया। डॉक्टरनि ॾियासीं, डॉक्टरनि चयो असां नथा अची सघूं, हे कयूं था, हे कयूं था,
इन सूरत में बस माना मजबूरी मजबूरी जी जी अठ में मरी हाँ मरी वियसि भला हिते कॾहिं तव्हांजो जॾहिं सरकारी अस्पताल में वञण थियो आहे जी जी त उते डॉक्टर कोई भी न हूंदो आहे हिकिड़ो डॉक्टर का शइ बि न हूंदो आहे बसि ईअं फिरी फिरी मोटी ईंदा आहियूं ख़ाली माना कुझु बि जी न कॾहिं का गश्ती टीम आई आहे हिते कोई बि न आयो आहे हिते माना को आसरो न न न न का शइ बि असां वटि पर कंहिं वाड़े में बि न आयासीं कंहिं में बि न ईंदा आहिनि जी जी हिते जेकाबाद शहर में तक़रीबन घणा एतिरा मेहन जा वाड़ा थींदा तक़रीबन हिते 40-50 वाड़ो आहे हिते 40-50 जी जी हाँ जी कोट 2.5-3 में हूंदियूं मथे न जी जी तक़रीबन हिते 2-3 में हूंदी सुबुह जो कायो न वाटर सप्लाई ते 2 ॾींहं वाटर सप्लाई में पाणी न हुयो पर हाणे माल खां पाणी कल 3 ॾींहं कोटी पाणी लाथो अथनि ऐं 2 ॾींहं गाॾा घुराए माल खे पाणी ॾियूं पिया माना ये हज़ारे में हूं जी लाचारी जी को इलाज का शइ बि न कॾहिं न डॉक्टर को वाड़े में आयो कॾहिं का ॻाल्हि थी हुई सही न ईअं ॾसियूं सही बाबा हे मेन खे ॾियो हे न ॾियो का शइ बि न नाज़रीन सिर्फ़ जेकबाबाद ज़िले न बल्कि तालके जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं तॾहिं बि हिते को लॻभॻि 50 खां 60 हज़ार जानवर मौजूदु आहिनि उहो तमामु घणो हिकिड़ो तादादु आहे ज़िले जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त उहो लखे जानवर आहिनि ऐं उन्हनि जा जेके मालवंद माण्हू आहिनि उहे ॼणो त बेवसीअ जी हालति में रहनि था उन्हनि खे लायो स्टॉक वारो जेको डिपार्टमेंट आहे उनजे तरफ़ां को बि आसिरो कोन्हे न का उन्हनि जे तरफ़ां के मुशावरती टीमूं वञनि थियूं न वरी को अहिड़ो उन्हनि खे आसिरो हुजे थो जंहिंसां उन्हनि खे या का आथत हुजे त जेकॾहिं हंगामी हालतुनि में को अहिड़ी सूरत हाल बणिजी वञे थो पंहिंजे जानवरनि जे लाइ को तकिड़ो इलाज जी उनखे सहूलियत मिली सघे को बि अहिड़ो आसिरो कोन्हे या वरी लाइव स्टॉक डिपार्टमेंट पारां कि हिकिड़ी जेके गश्ती टीमूं निकिरंदियूं हुयूं मुख़्तलिफ़ ॻोठनि में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जीअं सवेर उन्हनि खाते पारां हिकिड़ी दावा कई वई हुई त उन्हनि जो 40 माण्हुनि जो टेक्निकल स्टाफ आहे जेको 20 यूनिट खोली वेठा आहिनि सॼे ज़िले में ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में उनजा यूनिट खुलियल आहिनि उहे यूनिटनि ते ॿारड़ी जे ॻोठनि जा भरपासे जे शहर मां माण्हू वञी करे इलाज मुआवज़े जी सहूलियत हासिलु करनि था जानवरनि जे हवाले सां उहो असां मुख़्तलिफ़ ॻोठनि में जॾहिं वियासीं त उते किथे बि कोई अहिड़ो यूनिट नज़र न आयो जंहिंसां इहो बावर थींदो हुजे त वाक़ई को इहो लाइव स्टॉक वारो खातो फंक्शनल आहे उहो माण्हुनि खे सहूलियतूं पहुचाए रहियो आहे मालवंद माण्हू उन में को फ़ाइदो लाभ हासिलु करे रहिया आहिनि हीअ हिकिड़ी अलॻि सां मैशियत आहे जेकॾहिं इन मैशियत खे ईअं लातालकी वारी सूरत हाल में या बेहसी वारी हालति में छॾे वियो त हीउ शोबो तबाह थींदो छो जो इन शोबे खे 2010 वारी बोर्ड में कापारी धकु लॻो हो हज़ारनि जी तादाद में हिन सिर्फ़ु जेकबाबाद ज़िले जा जेके जानवर आहिनि उहे हज़ारनि जी तादाद में जानवर मरी विया हुआ लुड़ी विया हुआ ऐं हिते तक़रीबन हिकिड़ी 59 थी वई हुई जानवरनि जे हवाले सां मालवंद माण्हुनि जो त सॼो गुज़र सफ़र ई इन्हनि ते थो हुजे ॻोठान माण्हुनि जो जेको ज़मीन जी आबादी आहे जेके फसल जी आबादी आहे फर्टिलाइज़र ऐं ॿियो जेके घुरिबल शयूं आहिनि ज़रई शोबे जूं उहे इंतिहाई महांगे हुजण जे करे वीचारनि खे को पेट जो अन्न बि उतो नथो मिले बाक़ी ज़िंदगी जो वहिंवार त उनजो समूरो हिन चौपाए माल ते हुजे थो इन सूरत में उन्हनि खे इहा लातालकी वारी सूरत हाल आहे जेका लाइव स्टॉक खाते जी उहा उन्हनि खे तबाही किनारे उन्हनि पहुचाए छॾियो आहे इहा सूरत हाल जेकॾहिं जारी सारी रही त हीउ शोबो तबाही किनारे त पहुतल आहे पर शायदि हीउ दम टोड़े वञे ऐं उहे मालवंद माण्हू हिकिड़ी माली बदहालीअ जे वर चढ़ी वञनि इन सूरत हाल खे कंट्रोल करण जे लाइ हिन खाते जे सूबाई सतह ते जेके अख़्तियारियूं आहिनि उन्हनि खे संजीदा क़दम खणणा पवंदा इन तरफ़ तवजो ॾियणी पवंदी त उनजो खातो आख़िर एॾो गैर फ़ाल छो आहे उनजो कंहिं माण्हू खे कोई फ़ाइदो छो न आहे जॾहिं जे ऑफिसनि में वञिजे थो त माण्हुनि जी मुक़ररी त अलाए केतिरी आहे उते हाज़िर माण्हू बिल्कुलु बि नथा हुजनि उन्हनि खे फंक्शनल करिणो पवंदो पंहिंजे खातनि खे त जीअं हिन चौपाए माल जी वाध वीज जा जेका नस्ली अफ़ज़ाइश हुजे उन में बहितरी अची सघे तव्हांखे ख़बर ॼाण हूंदी त कुझु वक़्तु अॻु में जॾहिं हिते हिकिड़ो हार्स एंड केटल शो जे नाले सां मेलो लॻो त उते इन्हनि पारां हिकिड़ो स्टॉल लॻायो वियो हो जंहिंमें उन्हनि जी ॼाण जी इहा हालत हुई जो उन्हनि ॿाहिरों जेको बैनर लॻाए छॾियो हो उते जानवरनि जी नसल कशी वारो शोबो उन लिखाए छॾियो वाक़ई ही त शोबो नस्ली अफ़ज़ाइश त नथो करे वाक़ई जानवरनि जी नसल कशीअ में ॾाढो मसरूफ़ आहे उहो जानवरनि ज़ाहिरा उन्हनि जी नसल कशी थिए थी उहो जानवरनि ख़तमु थींदा पिया वञनि पर हिननि खे का परवाह कोन्हे उनजे करे हिन शोबे जे सूबाई सतह जे सूबाई वज़ीर खे हिन खाते जे सेक्रेटरी खे संजीदा क़दम खणणु घुरिजनि हिन तरफ़ तवजो ॾियणु घुरिजे हिन शोबे खे फ़ाल करणु घुरिजे त जीअं मालवंद माण्हुनि जेके माण्हू आहिनि उन्हनि खे हिन जो को लाभ हासिलु थी सघे ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़
ॾाढ़ियूं कट